बाबू ले पट्ट मोसा जा बदी मारे कुटे आजाद कयो हाने के बाबू पगड़ा वेल करे छडवा सजे पाड़े वारन सा। मटियारी प्रेस क्लब अॻियां वॾी तादाद में ख़ासकेली बिरादरीअ जे मर्दनि औरतुनि मुस्मात हुस्नी ख़ासकेली मुस्मात महरुन निसा ख़ासकेली मुस्मात आई ख़ासकेली मुस्मात जन्नत खातून ख़ासकेली शकील अहमद ख़ासकेली उस्तो बच्चू ख़ासकेली कामिल ख़ासकेली निज़ाम ख़ासकेली जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मटियारी पुलिस जे एएसआई ख़ान साहब सियाल बगड़ बिरादरीअ खां गरी रुश्वत वठी वॾनि पुलिस हटालनि सां असांजे घरनि में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे असांजा बेगुनाह टे नौजवाननि गिरफ़्तार कया आहिनि। औरतुनि जो चवणु हो त बगड़ बिरादरीअ जे नौजवान बाबू बगड़ जी सरपरस्तीअ में कुझु वक़्तु पहिरीं बि असांजी ख़ासकेली बिरादरीअ जे माण्हुनि सां झेड़ो कयो हो ऐं हुननि मथां तशदुद कयो ऐं बाद में शहर जे मोज़िज़ वटि फ़ैसिलो थियो जिते बगड़ बिरादरी ॾुआरी थी। हींअर वरी बगड़ बिरादरीअ जे माण्हुनि जे नौजवाननि खे लठियूं हयूं आहिनि। हुननि जो चवणु हो त लठियूं बि असांखे हयूं ऐं पुलिस बि असांजे घरनि में घिड़ी असांजी औरतुनि ऐं असांजे मासूम ॿारनि खे गारियूं ॾेई असांखे लठियूं हणी असांखे तशदुद करे ऐं नौजवाननि खे गिरफ़्तार कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ग़ुलाम शबीर उर्फ़ बाबू बगड़ पुराणो ॾोहारी ऐं धाड़ेल आहे जंहिं ते काफ़ी थाणनि ते एफआईआर दाख़िल पिणु थियल आहे जेको रोज़ रोज़ असां सां घरनि में घिड़ी बदमाशियूं थो करे। हुननि जो चवणु हो त पुलिस ऐं एएसआई ख़ान साहब सियाल ॾुआरनि जो साथारी आहे जंहिंखे फौरी तौरु हटायो वञे। ख़ासकेली बिरादरीअ जे औरतुनि जो चवणु हो त जेसी पुलिस ग़ुलाम शबीर उर्फ़ बाबू बगड़ ते एफआईआर करे गिरफ़्तार न कंदी ऐं एएसआई ख़ान साहब सियाल खे हटाए असांजे नौजवाननि खे आज़ादु न कंदी असांजो एहतजाज जारी रहंदो। जंहिं बाद पुलिस ॻाल्हियुनि बाद गिरफ़्तार नौजवाननि खे आज़ादु करे छॾियो। मुझी वालदा के लाई घट वध ॻाल्हायो आहे ऐं अॼु आऊं एसएसपी ऑफिस बि आयोसि ऐं एसएसपी ऑफिस आहे एसएसपी जो त लालकाणे वर्सी ते आहे। असां जो असांखे पूरा मन पंहिंजो एसएसपी ते यकीन आहे उहो असांखे एहतजाज जो पूरो असांखे मुज़ाहिरो कराईंदो ऐं विहारे असांजो मसइलो हल कंदो ऐं ख़ान साहब हिते लाई 30,000 का रिश्वत वरिती आहे अनवर पकड़ा खां ऐं उहो फरियादी उहो दर ॾेखारे पुलिस न ॾिठल छा पुलिस कुझु छा करे न ऐं असांजो पूरो मन एसएसपी साहब खे यकीन आहे असांजो तदारक कंदो ऐं पंहिंजे ख़ान साहब खे हितां हटायो वेंदो ऐं लाई नाइंसाफ़ी ख़ान साहब ते लाई शिकायतूं उहे हिते हींअर 2 छोकिरा असांजा नाजाइज़ी वठी आयो आहे असांजे घर खे जी थोड़ो है घर मुंहिंजे खे ठाव निकतम चाची कम ले कर तुझे काम ले केड़ो वान के भाव केड़ो दालो एकदम मुखे जी कुत्ती मत कर मुझे कुत्तो नच वो भूंडो दे नहीं पवार बापा असांजी न्याणी बेटियूं पोटियूं वेठन उनजे घर में घणा ना कई को शक्ति निकरी आयो उन जो भी एको न कबो आहे उन जो सरकार दई दर्शक के पैसा वठी अनवर बगर सब लिया घर खास के लिया को देखारे नहीं भी न दे तो ये भी न दे अनवर बगरती है हजार बने ना दे अनवर बगर पैसा ना रुश्वत 80 आई इतने रुश्वत त को आवाज मुखे के बाद 15,000 रुपया दे पहुंचता है मसलो हाणे तू गला हाण जो ले पट्ट मोसा जा बदी मारे कुटे आजाद कयो हाने असां के पैसा घुरिया मां तो खा वो खान साहब केड़े दो हमें तो असां को घुरे आओ रुश्वत असां बोले खाओ जी अम्मा अब आई खान साहब असांजे घर में घिरी आयो पुलिस आया सियान साल अनवर बगड़ के साथ तो असां यान साल मथे गाड़ियों असांजे टोलन में दादन सां वारन में तो दादन असांखे थौकियूं ॾिनो वंद कयूं दहशत गर्द घरनि में असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे ये कंदासीं असां बगड़ का उसमें तो वधीक सुनो बेवादी असांजो हक़ कयो वञे खान साहब ते कढो था पगड़े बाबू पगड़ा वेल करे छडवा सजे पाड़े वारन सा बेगुनाह केसा वणन के जे नारन के तंग करण रोज रोज एफआईआर बसा दे मसला बसा दे असा बेगुनाह माण्हू रोजी करिया असा झेड़न जी करिया थाणन जी करिया एडी नाजायज़ी असा छाजे लाए भला मटियारी में जे जो नालो बेगुनाह के न के भला केड़े न केड़े झेड़े हिसाब सां के वठदा वेठा बगड़न या के धाड़े लाने लाए छा यार तुझा साला कुछ कयो ने गवर्नमेंट के हक़ीला